दोस्तो जेकॾहिं अव्हां ॿकरियुनि जे कारोबार मां कमाइणु चाहियो था त पोइ अव्हांखे ॿकरियुनि जूं 4-5 जेके बुनियादी वैक्सीन आहिनि उहे तव्हांखे तमामु लाज़मी आहिनि, उहे तव्हांखे कराइणी पवंदियूं। हाणे उन्हनि में जेका हिकिड़ी वैक्सीन आहे उहा आहे PPR जेका साल में हिकु दफ़ो थींदी आहे ऐं उहा छाजे लाइ थी कजे? उहा जेका क़ुवत मुदाफ़त आहे ॿकरी जी उनखे वधाए थी। ऐं कहिड़ियूं अलामतूं आहिनि PPR जूं? मिसाल तौरु नक ऐं अखियुनि मां पाणी अचणु, बुख़ार 104 खां 106 जे विच में मुस्तक़िल रहणु, ऐं उन सां गॾोगॾु वात में ज़ख़्म बि थींदा आहिनि PPR में, ऐं कमज़ोरी ऐं ओचितो मौत। तव्हां जेकॾहिं हिकिड़ी 50,000 जी ॿकरी था वठी अचो ऐं उहा ॿकरी यकदमि मरी वञे त फौरी तौर ते अव्हांखे हिकिड़े क़िस्म जी मायूसी पैदा थींदी। नतीजे में अव्हां हिन कारोबार मां हथु कढी वेंदो ऐं नुक़सानु बि खणंदो। तंहिं करे हर क़ीमत ते जेके वैक्सीन आहिनि उहे तव्हांखे करणियूं आहिनि। हाणे PPR न लॻाइण जे करे ऐं इन जे करे ॾिसी मोबाइल तां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां त जीअं तव्हांखे प्रॉपर सही नमूने सां उहो गाइड करे सघां, रहनुमाई करे सघां। PPR न लॻाइण सां 80 खां 90% जेकॾहिं फ़र्ज़ु कयो तव्हां वटि 50 ॿकरियुनि जो धणु आहे त 80 खां 90% ॿकरियूं हली वेंदियूं। यानी तव्हांजूं 40-45 ॿकरियूं, 35-40-45 ॿकरियूं तव्हांजूं मरी वेंदियूं। इहा साल में हिकिड़ो दफ़ो लॻाइबी आहे, इहा साल में 2 दफ़ा न लॻाइबी आहे। फ़र्ज़ु कयो महसूसु कयो था त PPR करण खां पोइ बि जेकॾहिं हुननि खे ज़ुकाम थिए थो, कमज़ोरी थिए थी, या हुन में उहे अलामतूं ज़ाहिर थियनि थियूं त हिकिड़ो नंढिड़ो बूस्टर डोज़ हुनखे हणाए छॾियो। पाण अचूं था ET ते, जंहिंखे पाण ETV अक्सर सॾींदा आहियूं। ऐं उहा बीमारी इहा बैक्टीरियल बीमारी आहे, यानी बैक्टीरिया वसीले इहा बीमारी पकड़बी आहे ऐं जानवर में हिकिड़ी ओचिते क़िस्म जी तब्दीली अची वेंदी आहे, जंहिंमें ओचितो बेचैनी, पेट में सूरु, दस्त ऐं ओचितो मौत बि उन में वाक़िया थी वेंदो आहे। तव्हांखे बिज़ाहिरनि उहो जानवर सिहतमंद लॻंदो ऐं तव्हां महसूसु कंदो त उहो जानवर सिहतमंद आहे, पर ओचितो मरी वेंदो। छाकाणि त हुनजे पेट में उहे जीवड़ा हूंदा, उहे कीड़ा हूंदा, जरासीम हूंदा। नतीजे में तव्हां ET जॾहिं कंदो या ETV जॾहिं तव्हां कंदो त हुनजे पेट में जेको आहे सो उहे जीवड़ा मरी वेंदा। इहो 4 महीननि खां पोइ तव्हां इहा वैक्सीन करे सघो था। उन खां पोइ वरी गोट पॉक्स थींदा आहिनि, यानी इहा बीमारी बि पंहिंजो इहा वायरल बीमारी आहे ऐं इहो हिकिड़ो वायरस आहे, जंहिंजे नतीजे में ॿकरी जे चमड़ी में उहा बीमारी थींदी आहे ऐं जिस्म ते अव्हांखे फट ॾिसण में ईंदा ऐं जिस्म ते फट, उन सां गॾोगॾु अखियुनि में सोज अव्हां जेकॾहिं महसूसु कयो, कमज़ोरी महसूसु कयो त सम्झो त तव्हांजी ॿकरी खे गोट पॉक्स थियो आहे। वज़न बि इन में घटिजी वेंदो आहे, इहो बि ज़हन में रखो। ऐं उनजो वज़न घटिजण जे करे ज़ाहिर आहे विकिरो बि मुतासिर थींदो। ऐं इहा जॾहिं तव्हां वैक्सीन कराए था छॾियो त पोइ उहा अॻुवाट जिस्म में क़ुवत मुदाफ़त पैदा करे थी छॾे ऐं नतीजे में तव्हांजी ॿकरी खे को बि रिस्क बाक़ी नथो रहे। FMD ही बीमारी तमामु तेज़ी सां, ही वायरस आहे, ही वायरल बीमारी आहे ऐं इहा तेज़ी सां पखिड़िजंदी आहे। ऐं उन बीमारी जे लाइ वार उभा थी वेंदा ॿकरी जा, खुरनि में ज़ख़्म थींदा, हलण में तकलीफ़ महसूसु कंदी ऐं खीरु घटि ॾींदी ऐं फार्म में इहा तेज़ी सां माना पखिड़िजी वेंदी। जेतिरियूं बि तव्हांजी ॿकरियूं आहिनि उन सभिनी खे जेका सो उहा थींदी। हिन जी वैक्सीन जेका आहे, तव्हां FMD जी जेका वैक्सीन आहे उहा तव्हां वक़्त ते लॻाईंदो त तव्हां इन बीमारी खां पंहिंजनि ॿकरियुनि खे बचाए सघंदो। ॿियो HS 5 नंबर जेका वैक्सीन आहे उहा बि बैक्टीरिया जी बीमारी आहे ऐं बरसातुनि जे मौसम में इहा बीमारी तमामु घणी थींदी आहे, जंहिंमें तेज़ बुख़ार, गले में सोज़िश, साह खणण में जानवर खे तकलीफ़ थींदी ऐं नुक़सानु, ओचितो मौत। बारिशुनि में ओचितो हुनजो मौत वाक़िया थी वेंदो आहे। हाणे इहा जेका बैक्टीरियल बीमारी आहे उन जे लाइ
ज़रूरी आहे त तव्हां अॻुवाट उनजी वैक्सीन कराए छॾियो। जॾहिं तव्हां अॻुवाट उनजी वैक्सीन कराए छॾींदव त उन बीमारी, उन बैक्टीरियल बीमारी खां अव्हां बची सघंदो। हिकिड़ी ॻाल्हि अव्हां सभिनी दोस्तनि खे ज़हन में रखणु खपे त इहे मूं तव्हांखे सिर्फ़ु 5 वैक्सीन ॿुधायूं आहिनि, पर प्लस ॿियूं बि वैक्सीन आहिनि। तव्हांखे ॿी वीडियो में अव्हांखे इहो बि ॿुधाइबो त तव्हां एंटीबायोटिक कहिड़ी सूरत में इस्तेमालु करे सघो था। तव्हां केतिरी उमिरि बकरी जी आहे उन में तव्हां एंटीबायोटिक इस्तेमालु करे सघो था। इवन हीअ जेका वैक्सीन आहे, इहे वैक्सीन्स इहे तव्हां कहिड़ी उमिरि में जेका सो तव्हां इस्तेमालु करे सघो था। जेका PPR मूं अव्हांखे ॿुधाई त उहा तव्हां कहिड़ी उमिरि में इस्तेमालु करे सघो था। त हाणे इहे जेके इहे सस्तियूं आहिनि, एॾियूं के महांगियूं कोन्हनि। PPR त सरकार तरफ़ां बि तव्हांखे मुहैया कई वेंदी आहे, पर जेकॾहिं उतां नथी मिले तव्हां मेडिकल स्टोर तां उहा ख़रीद करे PPR लाज़मी करायो बकरी खे। ETV बि लाज़मी कयो, यानी जेके पेट जा डीवर्मिंग जेका आहे उहा तव्हां लाज़मी करायो बकरियुनि खे, त जीअं तव्हांजी बकरियुनि खे पेट जा कीड़ा न थियनि। पेट जो कीड़ो न थियो त इन जो मक़सदु इहो वञी बीठो त तव्हांजी बकरी सिहतमंद थींदी, गोश्त में खपायो था त बि फ़ाइदो ॾींदी, सिहतमंद हूंदी, तव्हांखे सुठा फर ॾींदी। सुठा फर मिलिया त तव्हां फरनि मां कमाईंदव। सुठो खीरु ॾींदी, सुठो खीरु ॾींदी त तव्हां खीर मां कमाईंदव। बकरी जो खीरु मेंह जे खीर जी भेट में फ़ी किलो जे हिसाब सां वधीक महांगो आहे। मूंखे त कंहिं दोस्त ॿुधायो, सच हुयो या कूड़, पर मूंखे कंहिं दोस्त ॿुधायो त कराची में इहो 600 रुपया, 600 खां 800 रुपया किलो बि बकरी जो खीरु खपे थो। त हाणे बकरी खे सिहतमंद बि रखिणो आहे, बकरी जो खीर बि सुठो हुजे। बकरी जेका आहे असां 15-16 महीननि जो हुनजो जेको हूंदो आहे साल, बकरी जो हमेशह साल ॿधबो आहे 15-16 महीना। हूअं त 12 महीना साल में थींदा आहिनि, पर तव्हां जेकॾहिं तकड़ियूं उनखे गरमाश ॾींदव ऐं उनखे तव्हां फराईंदो बकरियुनि खे, त उनजी रिज़ल्ट इहा निकिरंदी त बकरियूं कमज़ोर थींदियूं, उन में कमज़ोरी पैदा थींदी, ऐं कमज़ोरी पैदा थियण जे करे उहे बकरियूं घणा तूर न ॾेई सघंदियूं। उनजे करे इहो ज़रूरी आहे त तव्हां जॾहिं बकरी वियामे त उनखे 2 महीननि जो गैप ॾियो, 3 महीननि जो गैप ॾियो, उनखे भरपूर नमूने सां चारो ॾियो। पोइ तव्हां हुनखे हीटअप वठायो, पोइ तव्हां हुनखे गरम कयो त जीअं हू वरी लॻु करे ऐं वरी ईंदड़ 15 महीननि ताईं तव्हांखे ॿियो तूर ॾेई वठे। यादि रखणु खपे त वैक्सीन कराइण सां असां बकरियुनि जो क़ुवत मुदाफ़ियत उहा बहाल रखूं था, ऐं मुख़्तलिफ़ जेके वायरल बीमारियूं आहिनि, बैक्टीरियल बीमारियूं आहिनि, उन्हनि खां असीं बकरियुनि खे बचायूं था। ऐं उन्हनि जी रिज़ल्ट असांखे इहा मिले थी त असांजी बकरियुनि जे मौत जी शरह उहा घटिजी 1%, 2%, छिके 5% त वञी थी बीहे। ऐं कॾहिं कॾहिं जेकॾहिं सफ़ाई सुथराई आहे, तव्हांजे फार्म हाउस ते सफ़ाई सुथराई आहे, त पोइ 100% अव्हां फ़ाइदो वठी सघो था। ईंदड़ वीडियो में अव्हांखे बाक़ी वैक्सीन्स, ओचितो आफ़री थी पवे बकरी खे त छा करिणो आहे, बकरी ओचितो जेकॾहिं मायूस थियो बीठी आहे त छा करिणो आहे, बुख़ार जेकॾहिं 105 खां 106 ताईं वञे थो, 104 खां क्रॉस करे थो, त असांखे छा करिणो आहे। बकरी खे वात में जेकॾहिं के दाणा निकिरनि था, छाला पवनि था, त उनखे छा करिणो आहे। बकरी जो जेको बुख़ार आहे उहो कीअं ख़बर पवे त हाणे बकरी खे बुख़ार आहे। तव्हां ज़बान ते हथु रखी ॾिसंदो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी, जेकॾहिं उहा गरम आहे त बकरी खे बुख़ार आहे। हाणे तव्हां चेक कंदव त बुख़ार केतिरो आहे। जेकॾहिं बुख़ार 103 ऐं 4 ताईं आहे त ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं 104 खां मथे बुख़ार थिए थो त इहा ख़तरे जी घंटी आहे, उहो बुख़ार तव्हांखे घटाइणो आहे। ईंदड़ वीडियोज़ में अव्हांखे इहो बि ॿुधाइबो त उनजो इलाजु छा आहे, बुख़ार जो इलाजु छा आहे। बकरी जी जॾहिं डिलीवरी थिए थी, फर हू वियामे थी, त उनखे उहा डिलीवरी कीअं कराइणी आहे। कॾहिं कॾहिं फर पेट में पंहिंजो उबती हालत में हूंदा आहिनि ऐं पोइ बकरी वियामी न सघंदी आहे, बकरी जो मौत वाक़िया थी वेंदो आहे, त असां उनजी जेका डिलीवरी आहे उहा असीं डिलीवरी कीअं करायूं। दोस्तो, आउं अव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कंदो हलां, असांखे सिंध अंदरि हर तरह जे कारोबार समेत, जीअं त असांजो ज़रई मुआशिरो आहे, उनजे करे असांखे चौपाए माल जो कारोबार ज़रूरु करणु खपे। ऐं इन में का बि कबाहत कान्हे, को बि ऐब कोन्हे को। तव्हांखे ख़बर आहे त बकरी जो गोश्त सुठे में सुठो गोश्त सम्झियो वेंदो आहे, ऐं उहो सॼी दुनिया में उनखे तमामु वॾी अहमियत आहे। हिन वक़्तु 2200 रुपया किलो बकरी जो गोश्त आहे। तंहिं करे बकरी जंहिं शइ जी क़ीमत एतिरी आहे त उहो कारोबार भला ऐब वारो छो हूंदो। उहो कारोबार यकीननि
ज़बरदस्त क़िस्म जो कारोबार आहे, को बि हिन में ऐब कोन्हे को। तव्हां चुप आयो माल धारियो ऐं सिंध अंदरि पाकिस्तान अंदरि खोड़ सारियूं आधारनि ॿकरियुनि ते माण्हू पंहिंजी जेको आहे सो कारोबार शुरू करे तमामु वॾी तरक़ी हासिलु करे चुका आहिनि। मुंहिंजे ख़्याल में मूं तव्हांखे बुनियादी 5 वैक्सीन मुतलिक़ ॼाण फ़राहम करे छॾी आहे। मूंखे उमेदु आहे असां निज प्रोफेशनल बुनियादनि ते शेड कीअं ठाहिजे, ॿकरियुनि खे कीअं बिहारिजे, चारो उनजो शेड्यूल कहिड़ो हुजणु खपे, फरनि जी हिफ़ाज़त कीअं कजे, उनजो ब्रीडर कीअं आणिजे ऐं उन सां लाॻापियल सभई शयूं उनजी सीरीज़ अव्हांखे तरतीबवार ॾिबी असांजे हिन रूमी गोट फार्म वारे चैनल ते। ॿियूं खोड़ सारियूं वीडियो असां ॿकरियुनि जूं, पंहिंजे शेड जूं, पंहिंजे वर्कशॉप जूं, पंहिंजे ऑफिस जूं, पंहिंजे ॿनी जूं, ज़मीन जूं, गाह जूं, सभु असां ॾिनियूं आहिनि। हाणे असीं तरबियती क्लासनि जो हिकिड़ो सिलसिलो शुरू कंदासीं जंहिंमें डिटेल में असां तव्हां सां गुफ़्तगू कंदासीं त जीअं असांजा जेके बि चुपायो माल जा शौक़ीन आहिनि, जेके धारिनि था, उन्हनि खे इहो बि ॿुधाईंदासीं त कहिड़े नसुल जी कहिड़ी ॿकरी केतिरो फ़ाइदो ॾेई सघे थी। सो मूंखे उमेदु आहे त तव्हां रूमी गोट फार्म जे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। सच पुछो त इन जे लाइ नथा चयूं त तव्हां सब्सक्राइब कयो, मुंहिंजो चैनल वधी वञे पोइ चैनल मां बि कमायां, न। मुंहिंजे हिन धरतीअ ते, मुंहिंजे सिंध ते जेके माण्हू वांदा वेठा आहिनि उहे पंहिंजो कारोबार शुरू कनि ऐं हीअ मालूमात तमामु घणनि माण्हुनि ताईं पहुचे। तमामु घणनि माण्हुनि ताईं हीअ मालूमात पहुती न त उहे ज़ाहिर सिखंदा त उहे जेकॾहिं हुन सरमायो न आहे न, अधारियूं 4-5 ॿकरियूं वठी उहे पालिनि, 2 सालनि खां पोइ तव्हां ॾिसो त हुननि वटि पंहिंजो केॾो वॾो धण थो बीहे। सो उन जे लाइ गुज़ारिश थो करियां त अव्हां सब्सक्राइब कयो, कमेंट करे सुवाल कयो असांखां। तव्हांजा सुवाल असांजी ताक़त आहिनि, असांजी वधीक तहक़ीक़ ऐं रिसर्च जे लाइ असांखे उकसाईंदा। असां तव्हांखे हिकु हिकु सुवाल जो जवाबु ॾींदासीं। तव्हां कमेंट कयो, तव्हां लाइक कयो, तव्हां सब्सक्राइब कयो ऐं तव्हां शेयर कयो त जीअं ही वीडियो तमामु घणनि जेके ॿकरियुनि जो चुपाए माल जो कारोबार कनि था उन्हनि ताईं इहे वीडियोज़ पहुचनि। पाण मुस्तक़बिल में पंहिंजो प्रोग्राम आहे पको, पाण हेॾो वॾो जहान माण्हुनि खे अकेलो कोन छॾिबो। जेको बि नौजवान, जेको बि माण्हू कारोबार करणु चाहे थो, ऐं चाहियां थो त सिंध जो माण्हू पंहिंजे पेरनि ते बीहे, पंहिंजे इज़त वक़ार ऐं पंहिंजे रोज़ी वारो थिए, कंहिंजो वॾो हथु न टंगे। सो मुंहिंजी अव्हांखे आख़िरी अपील आहे त महिरबानी करे तव्हां मूंसां राब्ते में रहो। तव्हां राब्तो रखो ऐं तव्हांखे आउं सुठा डॉक्टर बि ॾींदुसि। मूंखे बि तमामु घणी हिन सिलसिले में मालूमात आहे, उहा मालूमात अव्हां ताईं पहुचाईंदुसि त जीअं 5 ॿकरियुनि खां शुरू कयूं, 2 ॿकरियुनि खां शुरू कयूं, 1 ॿकरी खां शुरू कयूं, कमाईंदासीं। ऐं रुॻो इहो असांजो मक़सदु कोन्हे त असीं पैसा कमायूं, ॿिया न कमाइनि। मुंहिंजे सिंध जो हर माण्हू कमाए, मुंहिंजो सिंध जो हर माण्हू बावकार ज़िंदगी गुज़ारे। सो आउं अव्हां खां मोकिलायां थो। उमेदु आहे त हिन वीडियो खे वधि खां वधि अव्हां वायरल कंदव ऐं जिथे जिथे सिंधी रहनि पिया, जिथे जिथे ॿिया असांजा दोस्त रहनि पिया, इंसान दोस्त माण्हू रहनि पिया, उहे सभु जा सभु हिन वीडियो खे ॾिसंदा ऐं सुवाल कयो, वॾे पैमाने ते सुवाल कयो। ऐं तव्हांखे स्क्रीन ते असीं पंहिंजो नंबर बि ॾेई छॾियूं था, उन ते तव्हां व्हाट्सएप कॉल कजो। हिकिड़ी महिरबानी कजो, उहो फ़ोन न कजो, व्हाट्सएप कॉल कंदव त तव्हांखे मैसेज कयो, वॉइस मैसेज कयो त तव्हांखे मालूमात उहा मुहैया कई वेंदी। सदा सलामत हुजो, जिथे हुजो ख़ुशि हुजो ऐं पंहिंजे इज़त सां जियो, पंहिंजे वक़ार सां जियो।